ओम शांति। अॼ जी मुरली तारीख़ आहे 15/1/2025। अॼु मिठा मिठा बाप दर चवनि था, मीठे मीठे ॿार बाप आया आहिनि तव्हां ॿारनि खे स्वच्छ बुद्धि ठाहिणु। जॾहिं स्वच्छ ठहो तॾहिं तव्हां देवता ठही सघंदा। जॾहिं तव्हां स्वच्छ ठाहींदा न, असांजी बुद्धि जॾहिं शुद्ध थी वेंदी तॾहिं असां देवता ठाहींदासीं। प्रश्न आहे हिन ड्रामा जो ठहियल प्लान कहिड़ो आहे जंहिंसां बाप बि छुटी न सघंदा आहिनि। उत्तर आहे, हर कल्प में बाप खे पंहिंजे ॿारनि वटि अचिणो ई आहे, पर दुखी ॿारनि खे सुखी ठाहिणो ई आहे। ये ड्रामा जो प्लान ठहियल आहे। इन बंधन सां बाप बि छुटी न सघंदा आहिनि। ये ड्रामा जो प्लान ठहियल आहे, इन बंधन सां बाप बि छुटी न सघंदा आहिनि। प्रश्न, पढ़ाइण वारे बाप जी मुख्य विशेषता छा आहे? उत्तर आहे, उहे ॾाढा निरंकारी ठही पद तन में ईंदा आहिनि। बाप हिन समय तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। तव्हां पोइ द्वापर में हुननि जे लाइ सोने जा मंदिर ठाहींदा आहियो। गीता हिन पाप जी दुनिया खां दूर वठी हल। ओम शांति। मिठी मिठी रूहानियुनि ॿारनि इहे गीत त ॿुधियो कि 2 दुनियायूं आहिनि, हिकु पाप आत्माउनि जी दुनिया, ॿियो पुण्य आत्माउनि जी दुनिया। दुख जी ऐं सुख जी दुनिया। सुख ज़रूरु नई दुनिया में नए मकान में थी सघंदो आहे न। पुराणे मकान में त दुख ई थींदो आहे, इन करे उनखे खलास कबो आहे न। पोइ नए मकान में सुख में वेहणो हूंदो आहे। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि भॻवान खे कोई मनुष्य मात्र ॼाणंदो ई न आहे। रावण राज्य थियण जे कारण बिल्कुलु ई पत्थर बुद्धि तमो प्रधान बुद्धि थी आहिनि। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि, मूंखे भॻवान त चईंदा आहिनि परंतु ॼाणंदा कोई न आहे। भगवान खे न ॼाणंदा त कोई कम जा न रहिया न। दुख में ही हे प्रभु हे ईश्वर चई पुकारदा आहिनि, परंतु वंडर आहे हिकु बि मनुष्य मात्र बेहद जे बाप रचता खे ॼाणंदो ई न आहे। चई ॾींदा आहिनि उहो सर्वव्यापी आहे, कचमच में परमात्मा आहे। इहे त परमात्मा जी ग्लानी कंदा आहिनि, बाप खे केतिरो डिफेम कंदा आहिनि। इन करे भॻवान वाचा आहे, जॾहिं भारत में मुंहिंजी ऐं देवी देवताउनि जी ग्लानी कंदे कंदे सीढ़ी उतरदे उतरदे तमो प्रधान ठही वेंदा आहिनि, तॾहिं मां ईंदो आहियां। ड्रामा अनुसार ॿार चई ॾींदा आहिनि हिन पार्ट में पोइ बि अचिणो पवंदो आहे। ॾिसो, चईंदा आहिनि कण कण में भॻवानु आहे, तूं में मूं में भॻवानु आहे, ऐं तूं में मूं हिक ॿिए सां ई लड़दा झगड़दा रहंदा आहिनि, हिक ॿिए खे गारियूं ॾींदा रहंदा आहिनि, है न। ड्रामा अनुसार ॿार चईंदा आहिनि हिन पार्ट में पोइ अचिणो पवंदो आहे। बाप चईंदा आहिनि इहे ड्रामो ठहियलु आहे, मां बि ड्रामा जे बंधन में ॿंधल आहे। हिन ड्रामा सां मां बि छुटी न सघंदो आहे। मूंखे बि पतित खे पावन ठाहिणो ई पवंदो आहे, न त नई दुनिया ठाहिणु अचिणो ई पवंदो आहे बाप खे। ॾिसो, बाबा बि असांखे चईंदा आहिनि न दुनिया में रहंदे हुए किनारो करो, न्यारो रहो, लेकिन बाबा बि इन दुनिया में ईंदा आहिनि, न त नई दुनिया केरु स्थापना कंदो। ॿारनि खे रावण राज्य जे दुख सां छुड़ाए नई दुनिया में केरु लाहींदा। भल हिन दुनिया में अहिड़ा ॾाढा ई धनवान मनुष्य आहिनि, सम्झंदा आहिनि असां त स्वर्ग में वेठा आहियूं, धन आहे, महल आहे, एरोप्लेन आहे, परंतु अचानक ई कोई बीमारी थी पवंदी आहे, वेठे वेठे मरी वेंदा आहिनि, केतिरो दुख थींदो आहे। उन्हनि खे पतो ई न आहे कि सत्युग में कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे, दुख जी ॻाल्हि ई न आहे, उन्हनि खे पतो ई न आहे। ऐं चई ॾींदा असां त स्वर्ग में आहियूं, हुते आयु बि वॾी रहंदी आहे, हिते त अचानक मरी वेंदा आहिनि। सत्युग में अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, हुते त छा थींदो रहंदो आहे, इहे बि कोई न ॼाणंदा। इन करे बाप चईंदा आहिनि केतिरी तुच्छ बुद्धि आहे। मां अची करे हिननि खे स्वच्छ बुद्धि ठाहींदो आहियां।
रावण पत्थर बुद्धि तुच्छ बुद्धि ठाहींदो आहे, भॻवानु स्वच्छ बुद्धि ठाहे ॾींदो है न। रावण अची करे पत्थर बुद्धि तुच्छ बुद्धि ठाहींदो आहे, ऐं बाबा अची करे असां सभिनि जी बुद्धि खे शुद्ध ठाहे ॾींदा आहिनि। शुद्ध बाप अची करे मनुष्य सां देवता ठाहिनि था न। सभु ॿार चईंदा आहिनि सर्व सूर्यवंशी महाराजा महारानी ठहिणा आया आहियूं, एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे, नर सां नारायण ठहिणो आहे। इहा आहे सत्यनारायण जी कथा। पोइ भक्ति में ब्राह्मण कथा ॿुधाईंदा रहंदा आहिनि। सचमुच कोई नर सां नारायण ठहींदो थोरी आहे। तव्हां त सचमुच नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहो था न। कीअं ठहूं था? पंहिंजी बुद्धि खे शुद्ध ठाहे करे, है न। कोई पुछंदा आहिनि तव्हांजी संस्था जो उद्देश्य छा आहे? चओ असां मनुष्य खे नर सां श्री नारायण ठाहींदा आहियूं। इहे असांजो उद्देश्य आहे। अर्थात आत्माउनि खे काम क्रोध लोभ अहंकार सां मुक्त करे उन्हनि खे ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर कराईंदा आहियूं, राजयोग ऐं ज्ञान सां। परंतु ये कोई संस्था न आहे, ये त फैमिली आहे, परिवार आहे न। माँ बाप ऐं ॿार आहिनि। ये त परिवार आहे, माँ बाप ऐं ॿार आहिनि। भक्ति मार्ग में त ॻाईंदा हुया न, तव्हां माता पिता। भक्ति मार्ग में ईअं ॻाईंदा हुया, हे माता पिता जॾहिं तव्हां ईंदा त असां तव्हां सां सुख गनेरे वठंदासीं, असां विश्व जा मालिक ठहींदासीं। हाणे तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो न, सो बि स्वर्ग जा। हाणे त भक्ति मार्ग में जो चईंदा हुया कि हे माता पिता जॾहिं तव्हां ईंदव त असां तव्हां सां सुख गनेरे वठंदासीं। उहो पतो न हुयो, लेकिन हाणे सम्झ में अचे थो कहिड़ा सुख गनेरे वठंदासीं। हाणे अहिड़े बाप खे ॾिसंदा आहियूं त केतिरी ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। जंहिंखे अधु कल्प यादि कयो, हे भॻवानु अचो। बाप ईंदा आहिनि त तव्हां ईंदव त असां तव्हां सां सुख पाईंदासीं। इहो बेहद जो बाप त बेहद जो वरसो ॾींदो आहे, सो बि 21 जन्मनि जे लाइ। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे दैवी संप्रदाय ठाहींदो आहियां, रावण आसुरी संप्रदाय ठाहींदो आहे। मां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहियां। हुते पवित्रता जे कारण आयु बि वॾी हूंदी आहे न। हिते आहिनि भोगी, अचानक मरदा रहंदा आहिनि। हुते योग सां वरसो मिलंदो रहंदो आहे न। हुते योग सां वरसो मिलियलु रहंदो आहे। भला हितां जो योग जो वरसो हुते कम। आयु 150 वर्ष रहंदी आहे। पंहिंजे समय ते हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। त इहे नॉलेज बाप ई वेही करे ॾींदा आहिनि। भगत भॻवान खे ढूंढंदा आहिनि, सम्झंदा आहिनि शास्त्र पढ़णु, तीर्थ आदि करणु, इहे सभु भॻवान सां मिलण जा रास्ता आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे रास्ता आहिनि, रास्तो त मां ॿुधाईंदो आहे अची करे। बाबा चईंदा आहिनि इहे सभु भक्ति जा शास्त्र आदि पढ़ण आदि इहे रास्ता न आहिनि, रास्तो त मां थो ॿुधायां। तव्हां त चईंदा आहियो न हे अंधनि जी लाठी, तव्हां त चईंदा आहियो हे अंधनि जी लाठी प्रभु अचो असांखे शांतीधाम सुखधाम में वठी हलो। त बाप ई सुखधाम जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। बाप कॾहिं दुख न ॾींदा आहिनि। इहे त बाप ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए ॾींदा आहिनि। इहे जो चईंदा आहिनि कि भॻवानु दुख ॾिनो अथई, इहे भॻवान ते कूड़ो इल्ज़ाम लॻाए ॾिनो अथई। कोई मरदो आहे त चईंदा आहिनि त भॻवान खे गारियूं ॾियणु लॻी वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां थोरी कंहिंखे मारंदो आहियां या दुख ॾींदो आहियां। इहे त हर हिक जो पंहिंजो पार्ट आहे। मां जो राज्य स्थापना कंदो आहियां हुते अकाले मृत्यु दुख आदि कॾहिं न हूंदो आहे। मां तव्हांखे सुखधाम में वठी हलंदो आहे। ॿारनि जे रोमांच खड़ा थी वञणा खपनि। ओहो बाबा असांखे पुरुषोत्तम ठाहिनि था।
भक्ति मार्ग में भक्तन भी पुरुषोत्तम मास आदि वेही ठाता आहिनि। वास्तव में पुरुषोत्तम युग जबकि बाप अची करे ऊच ते ऊच ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां पुरुषोत्तम ठहो था, सभिनि खां ऊच ते ऊच पुरुषोत्तम लक्ष्मी नारायण ई आहे। मनुष्य त कुझु बि सम्झंदा न आहिनि। चढ़ती कला में वठी वञण वारो त हिकु बाप ई आहे, है न। मनुष्य त कुझु सम्झंदा न आहिनि। चढ़ती कला में वठी वञण वारो त हिकु बाप ई आहे। सीढ़ी ते कंहिंखे बि सम्झाइणु ॾाढो ई सहज आहे। सीढ़ी ते सम्झाइणु कंहिंखे बि ॾाढो सहज आहे। बाप चईंदा आहिनि हाणे खेल पूरो थी वियो, घर हलो, हाणे इहा पुराणी छीची चोलो छॾिणो आहे। तव्हां पहिरियों नई दुनिया में सतो प्रधान हुयो, पोइ 84 जन्म भोगे तमो प्रधान शूद्र ठहिया आहियो, हाणे पोइ शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो। हाणे बाप आया आहिनि भक्ति जो फल ॾियणु। भक्ति जो फल छा आहे? झूला खाइणु। सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियूं, हिन अलॻि अलॻि झूलनि में वेही करे बाबा सां झूला खाइणु। भक्ति में भॻवान खे ॾाढा झूला झुलाया, हाणे भक्ति जो फल आहे ख़ुदि झूलो खाओ बाबा सां गॾु। बाबा सत्युग में फल ॾींदा हुया। बाबा सत्युग में फल ॾिनो हुई। बाप ई सुखदाता आहे। बाप पतित पावन ईंदा आहिनि त सॼी दुनिया जा मनुष्य मात्र त छा प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहींदा आहिनि। हाणे त प्रकृति बि तमो प्रधान थी वई आहे न। अनाज आदि मिलंदो ई न आहे। उहो सम्झंदा आहिनि असां इहे कंदासीं, अॻिले साल ॾाढो अनाज हूंदो, परंतु कुझु बि हूंदो न। बाबा चवनि था परंतु कुझु बि हूंदो न। इहे कंदासीं। नेचुरल क्लाइमिटीज़ जो खे कोई छा करे सघंदो। फेमिन पईंदो, अर्थक्वेक थींदियूं, बीमारियूं ईंदियूं, रक्त जी नदियूं बहींदियूं। इहा उहा ई महाभारत जी लड़ाई आहे। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजो वरसो पाए वरितो न। मां तव्हां ॿारनि खे स्वर्ग जो वरसो ॾियणु आयो आहियां। माया रावण तव्हांखे श्राप ॾींदी आहे न, उहो तव्हांखे नर्क जो वरसो ॾींदी आहे। मां तव्हांखे स्वर्ग जो वरसो ॾींदो आहे। इहे खेल ठहियलु आहे। बाप चईंदा आहिनि ड्रामा अनुसार मां बि शिवालय स्थापना कंदो आहियां। इहे भारत शिवालय हुयो, हाणे वैश्यालय थी वियो आहे। विश्व सागर में गोता खाईंदा रहींदा आहिनि। इहे भारत शिवालय हुयो पहिरियों, हाणे वैश्यालय थी वियो आहे। सभु विश्व सागर में गोता खाईंदा रहींदा आहिनि। हाणे बाबा हिनखे शिवालय ठाहिणा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे शिवालय में वठी वेंदा त इहा ख़ुशी रहणी खपे न। असांखे बेहद जो भॻवानु पढ़ाइनि था। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे। भारतवासी पंहिंजे धर्म खे ई न ॼाणंदा आहिनि। असांजी बिरादरी त वॾे खां वॾी आहे, जंहिंसां ॿिया बिरादरियूं बि निकिरंदियूं रहंदियूं आहिनि। आदि सनातन कहिड़ो धर्म कहिड़ी बिरादरी हुई इहे सम्झंदा ई न आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म वारनि जी बिरादरी, पोइ सेकेंड नंबर में आहे चंद्रवंशियुनि जी बिरादरी, पोइ इस्लामी वंश जी बिरादरी। मतिलबु ॾिसो हिन समय जो शिव बाबा त ब्रह्मा बाबा जे तन में आया, है न। उन्हनि द्वारा सभिनि खे ज्ञान ॾिनई न शिव बाबा। पोइ ॿारनि बि ॾिनी। पोइ जेका सूर्यवंशी घराने वारा हूंदा हुननि ॿियनि खे चंद्रवंशियुनि खे ज्ञान ॾिनो हूंदो, है न। शिव बाबा जो ज्ञान जंहिं द्वारा बि सूर्यवंशी घराने वारे द्वारा ई त चंद्रवंशियुनि बि ॿुधो न। भले यादि शिव बाबा खे कयो, लेकिन ज्ञान त उन्हनि द्वारा ॿुधियो न, त उन्हनि खे वरसो उन्हनि द्वारा मिलियो। उहे ई इस्लामी धर्म वंशनि जी आत्माउनि खे बि बाबा जो परिचय मिलियो, त जंहिं द्वारा बि मिलियो उन्हनि द्वारा पोइ इस्लामी वंश खे बि मिलंदो पंहिंजे हिसाब। इहे सॼे झाड़ जो राज कोई सम्झाए न सघे। हाणे ॾिसो केतिरियूं बिरादरियूं आहिनि।
हाणे ॾिसो केतिरियूं बिरादरियूं आहिनि, कीअं पहिरियों सूर्यवंशी, पोइ चंद्रवंशी, पोइ भक्त आत्माउनि खे बि वरसो मिलियो हूंदो सूर्यवंशी चंद्रवंशियुनि द्वारा, पोइ इस्लामी, बौद्धी, क्रिश्चन, सन्यासी धर्म, है न, पोइ उन खां पोइ मुस्लिम, सिख, पोइ अलॻि अलॻि मत पंथ वारा, सभिनि खे बाबा जे ॿारनि द्वारा ई हाणे बाबा जो परिचय मिलियो हूंदो न, त जंहिंखे जो बि मिलियो उहो भक्ति मार्ग में पोइ उन्हनि द्वारा ई उन्हनि खे अॻियां जो बि मिलणो हूंदो उहो मिलंदो। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो इहो सॼो झाड़ जो राज जो कोई सम्झाए न सघे। हाणे त ॾिसो केतिरी बिरादरियूं आहिनि, टालियूं केतिरियूं आहिनि। इहा आहे वैराइटी धर्मनि जो झाड़। इहे ॻाल्हियूं बाप ई अची करे बुद्धि में विझंदा आहिनि। इहे पढ़ाई आहे न, इहे त रोज़ु पढ़णी खपे। भॻवानु वाच्य मां तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहींदो आहे। पतित राजायूं त विनाशी धन दान करण सां ठही सघंदा आहिनि, लेकिन शिव बाबा असांखे अविनाशी ज्ञान धन ॾेई करे महाराजा महारानी ठाहींदा आहिनि। उहो बि हिकु जन्म जे लाइ न, पूरे 21 जन्मनि जे लाइ। मतिलबु अलॻि अलॻि ॿिया बि त ठाहींदा न, मतिलबु ईअं थोरी कि जे ब्रह्मा बाबा हिकु बार लक्ष्मी नारायण ठहिया त बसि पूरे युग में पोइ ठहींदा ई न, ॿिए जन्म में बि कोई सुठे पद में हूंदा। भॻवानु वाच्य मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहे। पतित राजाऊं त विनाशी धन दान करण सां ठही सघंदा आहिनि। मां तव्हांखे अहिड़ो पावन ठाहींदो आहे जो तव्हां 21 जन्मनि जे लाइ विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। पंहिंजे बाबा चवनि था हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। पंहिंजे टाइम ते शरीर छॾंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ड्रामा जो राज़ बि बाप सम्झाए अथई। उहो बाइस्कोप ड्रामा आदि निकिरंदो आहे त हिन ते सम्झाइण में बि सहज थींदो आहे। अॼुकल्ह त ॾाढो ड्रामा आदि ठाहींदा आहिनि। मनुष्यनि खे शौक़ु ॾाढो थी वियो आहे न, उहो सभु हद जी आहे। इहे बेहद जो ड्रामो आहे। इहे बेहद जो ड्रामा जे डायरेक्टर शिव बाबा ऐं मुख्य एक्टर्स असां आहियूं। हिन समय माया जो पॉम्प ॾाढो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि हाणे त स्वर्ग ठही वियो आहे। अॻियां थोरी एतिरी वॾी बिल्डिंग आदि हुयूं त केतिरो ऑपोज़िशन आहे। भॻवानु स्वर्ग रचंदा आहिनि त माया बि पंहिंजो स्वर्ग ॾेखारींदी आहे। त हिन समय माण्हुनि खे कई माण्हू त हिन में ई रहिजी वेंदा आहिनि कि ॿियो कहिड़ो स्वर्ग ईंदो, इहे ई त स्वर्ग आहे। त पोइ सम्झी न पाईंदा आहिनि। इहे सभु माया जो पॉम्प आहे। हिन खे फॉल थियणो आहे। केतिरी ज़बरदस्त माया आहे न, तव्हांखे उन्हनि सां मुंहुं मोड़णो आहे। बाप आहे ई ग़रीब निवाज। साहूकारनि जे लाइ स्वर्ग आहे, ग़रीब वीचारा नर्क में आहिनि। त हाणे नर्कवासियुनि खे स्वर्गवासी ठाहिणो आहे न। हाणे छा करिणो आहे, नर्कवासियुनि खे स्वर्गवासी ठाहिणो आहे। ग़रीबी वरसो वठंदा आहिनि। साहूकार त सम्झंदा आहिनि जीअं असां स्वर्ग में वेठा आहियूं। स्वर्ग नर्क हिते ई आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे हाणे त सम्झंदा आहियूं। भारत केतिरो भिखारी ठही वियो न। भारत ई केतिरो साहूकार हुयो। हिकु ई आदि सनातन धर्म हुयो न। हाणे बि केतिरी पुराणी चीजूं निकिरंदी रहंदियूं आहिनि। चईंदा आहिनि एतिरा वर्ष जी पुराणी चीजूं आहिनि, हड्डियूं कढंदा आहिनि। चईंदा आहिनि एतिरे लाखों वर्ष जी इहा चीज़ आहिनि। हाणे लाखों वर्ष जी हड्डियूं पोइ किथां खां निकिरी सघंदियूं आहिनि। उन्हनि जो पोइ दाम बि केतिरो रखंदा आहिनि। ॾिसो मनुष्यनि जी बुद्धि। बाप सम्झाईंदा आहिनि मां अची करे सभिनि जी सदगति कंदो आहे। इन में प्रवेश करे ईंदो आहे। इहे ब्रह्मा साकारी आहे। इहे पोइ सूक्ष्म वतनवासी फ़रिश्तो ठहींदा आहिनि। उहा अव्यक्त, इहा व्यक्त।
बाप चईंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत जे बि अंत में ईंदो आहे, त नंबर 1 पावन, पोइ नंबर 1 पतित आहिनि। मां इन्हनि में ईंदो आहियां। जो नंबर 1 पावन आत्मा हुई, जो नंबर 1 पतित ठही आहे, उन जे शरीर में ई ईंदो आहे। छो की बाबा खे त पावन ठाहिणो आहे न, त नंबर 1 पावन ठही वई पतित खां, त उन्हनि सां ई जंहिं माण्हुनि सिखियो हुयो उहो बि पावन थींदा वेंदा। मां इन्हनि में ईंदो आहियां, छो जी इन्हनि खे ई पोइ नंबर 1 पावन ठहिणो आहे। बाबा इन्हनि में ईंदा आहिनि छो जी इन्हनि खे ई पोइ नंबर 1 पावन ठहिणो आहे। ये पंहिंजे खे छा चईंदा कि मां भॻवानु आहियां, फलानो आहियां। बाप बि सम्झाईंदा आहिनि मां हिन तन में प्रवेश करे इन्हनि द्वारा सभिनि खे सतो प्रधान ठाहींदो आहे। हाणे बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि त अशरीरी आया आहियो, पोइ 84 जन्म पाठ वॼाए हाणे वापसि हलणो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो, देह अभिमान तोड़दा वञो। सिर्फ़ु यादि जी यात्रा में रहणो आहे, ॿियो कोई तकलीफ़ न आहे। जो पवित्र ठहींदा, नॉलेज ॿुधंदा, उहो ई विश्व जा मालिक ठहींदा। जो कंप्लीट बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा, उहा ई जो पवित्र ठहींदा, जो बाबा जी नॉलेज बि ॿुधंदा, उहो ई विश्व जा मालिक ठहींदा। ऐसे जो भी बाबा जो परिचय वठी रहा आहिनि, उहो सभु बाबा थोरो बि ज्ञान ॿुधो त स्वर्ग में त ईंदा, भले चईंदा उते, लेकिन जो ऊच पद वारा सुठी आत्मायूं हूंदियूं, उहो त जो पवित्र ठहींदियूं, नॉलेज ॿुधंदियूं, उहो ई ईंदियूं न। पढ़ाइण वारो बाप केतिरो निरंकारी ठही पतित दुनिया में, पतित तन में ईंदा आहिनि। भक्ति मार्ग में त उन्हनि जे लाइ केतिरा सुठा मंदिर सोने जा ठाहींदा आहियूं। हिन समय तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे त पतित शरीर में अची करे वेहींदो आहियां। पोइ भक्ति मार्ग में तव्हां असांखे सोमनाथ जे मंदर में विहारंदा आहियो। ॾिसो मतिलबु भक्ति मार्ग में बि बल बाबा सृष्टि ते न ईंदा आहिनि, लेकिन कनेक्शन हूंदो आहे, है न। सोने हीरे जो मंदिर ठाहींदा आहियो त छो जी तव्हां ॼाणंदा आहियो असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि शिव बाबा, इन करे असां उन्हनि जी ख़ातिरी कंदा आहियूं। इहे सभु राज़ सम्झाइबो आहे न। भक्ति पहिरियों अव्यभिचारी, पोइ व्यभिचारी थींदी आहे। अॼुकल्ह ॾिसो मनुष्यनि जी बि पूजा कंदा रहंदा आहिनि। गंगा जी कंठे ते ॾिसो शिवोहम वेही चईंदा आहिनि, माताएं वञी करे दूध चढ़ाईंदियूं आहिनि, पूजा कंदियूं आहिनि। इहे दादा ख़ुदि बि कयो हुयूं। पुजारी नंबर 1 ठहियो, वंडर आहे न। बाप चईंदा आहिनि हीअ वंडरफुल दुनिया आहे, कीअं स्वर्ग ठहींदो आहे, कीअं नर्क ठहींदो आहे, कीअं ॾिसो काथे भॻवानु ऐं काथे भॻवान जी दुनिया, ऐं काथे कलयुगी मनुष्य भॻवान खे ठिकर बिकर में ठोके वेठा आहिनि, ऐं पंहिंजे पाण खे शिवोहम शिवोहम, है न। हाणे ॾिसो न कुंभ जे मेले में केॾा संत सन्यासी आहिनि। मतिलबु माण्हू त उहे ई था सोचनि न कि इहे भॻवान आहिनि। उन्हनि खे केॾो शुद्ध ऐं केॾो ऊच सम्झी करे माण्हू होॾे वञनि था। हुननि सनानु कयो त पाणी पावन थी वियो, उन्हनि जा दर्शन कंदासीं त पार थी वेंदासीं। किथे भॻवानु, किथे इहा मनुष्य आत्मायूं। मतलब ॾिसो केॾो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे न। ऐं बाबा खे केॾो शुक्रिया कि असांखे एॾी सुठी बुद्धि ॾिनी अथई जो असां सम्झी सघंदा आहियूं कि असां बि पहिरियों केॾी अंधश्रद्धा में हुआसीं, केॾा ॿुधू हुआसीं। बाप चईंदा आहिनि इहा वंडरफुल दुनिया आहे, कीअं स्वर्ग ठहींदो आहे, कीअं नर्क ठहींदो आहे, इहे राज ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बसि उहो थोरी बसम लॻाए छॾी, हीअं जटायूं कढी छॾियूं, थोरी कफनी पाए छॾी, थोरो तप कयो त भॻवानु सम्झी वठंदा आहिनि माण्हू उन्हनि खे।
कहिड़ी तुच्छ बुद्धि आहे। ये ज्ञान त शास्त्रनि में बि न आहे, उहा आहे फिलॉसफी जा शास्त्र, इहा आहे स्पिरिचुअल नॉलेज जो रूहानी फादर जा वह तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ कोई बि ॾेई न सघे। इहा आहे स्पिरिचुअल नॉलेज जो रूहानी फादर जी वह तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ कोई बि ॾेई न सघे। ॿियो तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ रूहानी नॉलेज कंहिंखे मिली बि न सघे, न त उहा ॾेई सघंदा न मिली सघंदी। जेसिताईं ब्राह्मण न ठहे त देवता न ठही सघे। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे, भॻवान असांखे पढ़ाइनि था, श्री कृष्ण न, है न। असां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे कि असांखे भॻवान पढ़ाइनि था, श्री कृष्ण न। श्री कृष्ण जी आत्मा त हिन समय असांजी ब्रह्मा मां आहे, शिव असांजा बाबा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, माया जो ॾाढो वॾो पॉम्प आहे। हिन सां पंहिंजो मुंहुं मोड़े छॾिणो आहे। मुंहुं मतिलबु बुद्धि, मतिलबु सभु कुझु यूज़ कंदे हुए कोई ममत्व न। सदा हिन ख़ुशी में रोमांस खड़ा थियणा खपनि कि असां त हाणे पुरुषोत्तम ठहूं था ऐं भॻवान असांखे पढ़ाईंदा आहिनि। ॿियो आहे विश्व जो राज्य भाग्य वठण लाइ सिर्फ़ु पवित्र रहणो आहे, कंप्लीट, है न। अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा, जीअं बाप निरंकारी ठही पतित दुनिया पतित तन में ईंदा आहिनि, ईअं बाप समान निरंकारी ठही सेवा करो। जीअं बाप पतित तन में अची करे निरंकारी ठही सेवा कंदा आहिनि न, ईअं बाप समान निरंकारी ठही करे सेवा करो। वरदान, हिक सां गॾु सर्व रिश्ता निभाइण वारा सर्व किनारनि सां मुक्त संपूर्ण फ़रिश्ता ठहो। जीअं कोई चीज़ ठाहींदा आहियूं, जॾहिं उहा ठही करे तयारु थी वेंदी आहे न त किनारो छॾे ॾींदी आहे। ईअं जेतिरो संपन्न स्टेज जे समीप ईंदा वेंदा ओतिरो सर्व जा किनारा थींदा वेंदा। जॾहिं सभु बंधननि सां वृत्ति द्वारा किनारो थी वेंदो, अर्थात कंहिंमें बि लगाव न हूंदो, तॾहिं संपूर्ण फ़रिश्तो कहलाईंदो, ठहींदो। हिक सां गॾु सर्व रिश्ता निभाइणा आहिनि, इहे ई ठिकानो आहे। इन सां ई अंतिम फ़रिश्ते जीवन जी मंज़िल समीप अनुभव थींदी, है न। हिक सां गॾु सर्व रिश्ता निभाइणो आहे, इहे ई असांजो ठिकानो आहे। बाबा सां गॾु असांखे सर्व रिश्ता निभाइणा आहिनि। दुनिया में रहंदे हुए बि पहिरियों संबंधी असांजो उहो, है न। बाक़ी त सभु भाव। इन सां अंतिम फ़रिश्ते जीवन जी मंज़िल समीप अनुभव थींदी। शिव बाबा असांजा बाबा बि आहिनि, शिव बाबा असांजा फ्रेंड बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि, शिव बाबा असांजो टीचर बि आहे, शिव बाबा असांजो सतगुरु बि आहे, शिव बाबा असांजो साजन बि आहे, शिव बाबा असांजो साजन बि आहे। शिव बाबा असांजो धोबी बि आहे। ॿियो केॾा सारा रिश्ता आहिनि शिव बाबा सां। शिव बाबा असांजा नंढा बालक बि आहे, शिव बालक। हिक सां गॾु सर्व रिश्ता निभाइण, इहे ई ठिकानो आहे। इन सां ई अंतिम फ़रिश्ते जीवन जी मंज़िल समीप अनुभव थींदी। बुद्धि जो भटकणु बंदि थी वेंदो, हेॾे होॾे बुद्धि जो भटकणु
बंदि थी वेंदो। श्री हिकु साईं सर्व रिश्ता आहिनि त हेॾे होॾे बुद्धि जो भटकणु बंदि। सदा बाप सां गॾु विश्व जी सर्व आत्माउनि खे लाइट माइंड ॾियणो। स्लोगन आहे स्नेह अहिड़ो चुंबक आहे जो ग्लानी करण वारनि खे बि समीप लाइ ॾींदो आहे। मनसा सेवा जे लाइ अॼु जो पॉइंट आहे, मनसा सेवा जे लाइ मन बुद्धि व्यर्थ सोचण सां मुक्त थियणो खपे। मन मना भव जे मंत्र जो सहज स्वरूप हुजणो खपे, तॾहिं असां मनसा सेवा करे सघंदासीं। बाबा चवनि था मन मना भव जे सहज स्वरूप हुजणो खपे। जीअं श्रेष्ठ आत्माऊं जी श्रेष्ठ मनसा अर्थात संकल्प शक्ति आहे, शुभ भावना शुभकामना वारा आहिनि। उहा मनसा द्वारा जीअं श्रेष्ठ आत्माउनि जी श्रेष्ठ मनसा अर्थात संकल्प शक्तिशाली आहिनि, शुभ भावना शुभकामना वारा आहिनि। उहो मनसा द्वारा शक्तियुनि जो दान ॾेई सघंदा आहिनि, है ना। उहो मनसा द्वारा शक्तियुनि जो दान ॾेई सघंदा आहिनि। त इहे असांखे मन मना भव जी स्थिति धारण करणी आहे। मन बुद्धि व्यर्थ सोचण सां मुक्त हिकदमि शांत बाप समान बाप जी स्थिति में स्थिति करे, बाप समान स्थिति में स्थिति करे असां शक्तिशाली संकल्प द्वारा सर्व आत्माउनि खे सुख शांति ख़ुशी जी अनुभूति कराए सघंदा आहियूं, शक्तिशाली ठाहे सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।